सांगण मां ख़बर ईंदा हालूं त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे हिदायतुनि ते माज़ूर माण्हुनि खे ख़ुद कफ़ील बणाइण लाइ NDF पाकिस्तान तरफ़ां ज़िले सांगण में 252 औज़ार विरहाया विया। इन्हनि औज़ारनि में व्हील चेयर्स ऐं ट्राईसाइकिल्स शामिल आहिनि। हिन क़दम जो बुनियादी मक़सद ख़ासि तौर ते ॻोठाणनि इलाइक़नि में माज़ूर माण्हुनि जी आमदोरफ़्त खे आसान बणाइण ऐं संदनि ज़िंदगी जे मयार खे बहितर करणु आहे। तक़रीब की खिताब कंदे डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि अली अकबर मरी ऐं ज़ुल्फ़कार चांडियो चयो त माउन औज़ार माज़ूर माण्हुनि खे बावकार ऐं ख़ुद मुख्तियार ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फराहम कनि था। हिननि हुकूमत सिंध ऐं NDF पाकिस्तान विच में सहकार खे साराहींदे चयो त पसमानदा ऐं ॻोठाणनि इलाइक़नि ताईं सहूलियतुनि जी रसाई इंतहाई ज़रूरी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।